पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी पुरानी सियासत के दफ़न कंदे कुछ कुवतूं सोचियो त बेनज़ीर भुट्टो के रस्ते तां हटाए पीपी के ख़त्म करे छॾींदियूं। मुल्क खे रुगो पीपी बचाए सघे थी, रुगो पीपी मसइलनि जो मुक़ाबिलो करे सघे थी। मूंखे पीपी जे जालनि ते फ़ख्रु आहे। गड़ी खुदाबख्श में बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क खे रुगो अवामी राज ॾुखियाईनि मां कढी सघे थो। मुल्क में का जमायत वफ़ा खे बचाए सघे थी त उहा पीपी आहे। पीपी जो मुक़ाबिलो कंहिं सियासतदान या सियासी जमायत सां न आहे। पीपी जो मुक़ाबिलो महांगाई, बेरोज़गारी ऐं ग़ुरबत सां आहे। पीपी चूंडुनि खां डिॼी नथी ऐं उनखे मुक़ाबिलो सम्झे थी। क़ाइदे अवाम सेखारियो आहे त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।